सरदार खान बिजाणी पब्लिक स्कूल में सेठ जीवतमल संदीप कुमार ऐं फैमिली तरफां हिक रोज़ा अखियुनि जी ख़ैराती कैंप जो इहतमाम कयो वियो। सखर अल शिफ़ा डॉक्टरनि जी टीम करमपुर पहुची शहर ऐं इलाइक़े जे ग़रीब 410 मुस्तहिक़ मरीज़नि जो इलाज कयो। मिल ॼाण मूजिबि डॉक्टरनि जी टीम में इलाज दौरान 162 मरीज़नि खे चश्मा, 53 मरीज़नि जी अखियुनि जी ऑपरेशन जे लाइ चूंड कई। बक़ाया मरीज़नि खे दवाऊं ॾेई घर मोकिलियो। डॉक्टरनि पारां ऑपरेशन लाइ तजवीज़ कयल मरीज़नि जी ऑपरेशन ईंदड़ महीने सखर अल शिफ़ा अस्पताल में कई वेंदी। ऑपरेशन, दवाउनि ऐं रियाज़ जो ख़र्च सेठ जीवतमल ऐं संदसि फैमिली अदा कंदी। शहर ऐं इलाइक़े जे सान्या हवंदुरनि चयो त सेठ जीवतमल ऐं संदसि फैमिली तरफ़ां शहर ऐं इलाइक़े जी ग़रीब आवाम लाइ कयल ख़िदमतूं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। इंसानी ख़िदमत ते सेठ जीवतमल ऐं संदसि फैमिली खे सलाम पेश कयूं था। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।